अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद ऐं मां आहियां काइनात शेख। हाणे रुख़ कंदासीं हेडलाइंस जी। मुल्क में कोरोना वायरस जा हानिया जारी। कोरोना वायरस वधीक 31 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 11,833 ताईं पहुतो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,508 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,50,000 थी वियो। रावलपिंडी में बी टेस्ट मैच कौमी टीम जो टॉस खटे ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ बैटिंग जो फ़ैसिलो। कौमी टीम के कप्तान बाबर आज़म जो चवणु आहे त बी टेस्ट में बि साॻी परफॉर्मेंस ॾींदासीं। ॾखण अफ्रीका के कप्तान क्विंटन डी कोक जो चवणु आहे त सीरीज़ बराबर करण जी सलाहियत रखूं था। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो सरबराही इजलास अॼु थींदो। इजलास में मुल्की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास बाद अहम फ़ैसिलनि जो इम्कान। उत्तर वजीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ॻुझी इतला ते ऑपरेशन चार दहशतगर्द मारिजी विया। ISPR मौजूद मीर अली जे इलाइक़े में ऑपरेशन दौरान 2 जवान शहीद। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस ते हमलनि में मुलविस हुआ। पाकिस्तान ज़मीन खां ज़मीन ताईं मार कंदड़ बैलिस्टिक मीज़ाइल ग़ज़नवी जो कामयाब तजुर्बो करे वरितो। ISPR जो चवणु आहे त ग़ज़नवी मीज़ाइल 290 किलोमीटरनि ताईं हद खे निशानो बणाए सघे थो ऐं एटमी हथियार खणी वञण जी सलाहियत रखे थो। सदर वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ पारां कामयाब तजुर्बे ते क़ौम ऐं सियासतदाननि खे वाधायूं। सिंध हुकूमत हायर एजुकेशन कमीशन तरफ़ां 2 सालनि जी डिग्री प्रोग्राम के ख़त्म करण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। वॾे वज़ीर जे बोर्ड ऐं यूनिवर्सिटियुनि बाबति सलाहकार निसार खोड़े जो चवणु आहे त असां सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे इस्तेमालु कंदे सिंध जी यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेज में 2 सालनि जी डिग्री प्रोग्राम खे जारी रखंदासीं। ऐं नसीराबाद वेझो ॻोठ मियांदाद मां हथियारबंद ट्रैक्टर समेत 4 ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया। मुग़विन में शब्बीर मीर सरगाणी, नसरुल्ला सरगाणी ऐं इमाम अली सरगाणी शामिल।